अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल असरो अहमद जाम में माच चोभुणा चित्र जिते हिया फाटंदा है बदसे मुझो अरबी रसदम उत बे भेणी नाहे भित बिना शफाअत शाह जे असा मुड़ी मत रब तो पाण सुजान ज सुपरी असा अगन जा तो ऐब ढक जे उत या पिरे तुझे पत जो बिलो ढकी बलहा नबूवत इनके घर की है इमामत इनके घर की है विलायत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बुरों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। हमदई सना खबार लाइके सद इज़्ज़त व एहतराम
मीर महफिल हजरत अल्लामा व मौलाना मखदूम मोहसिन आले सुन्नत मुझो इंतहाई मोहतरम मेहरबान दोस्त भा अल्लामा साईं गुलाम हैदर चांजो दामत बरकातुहुल आलिया व दीगर आली मरतबत उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम व सादाते किराम मुअज़्ज़ज़ मेहमानाने ज़ी वक़ार, ऐ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक व मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात अवां प्यारी जमात जे खिदमत में तिलावत कया आहिन, जंहिंजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जूं ॻाल्हियूं अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे कि रब्बुल आलमीन मुनाचीज़ अदना हक़ीर के तिलावत करदा कलिमात जो तर्जुमो सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाण जी अल्लाह ताला मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारा दोस्तो, जियां तव्हांखे मालूम आहे अॼोको ही आलीशान प्रोग्राम बउनवान अज़मते अहले बैत जामा मस्जिद डंदो जे इंतजामिया ऐं जमात जे तरफा मुक़द्दर उलमाए किराम जे क़यादत में मुनक्किद कयो वियो आहे। घणी दर दुआ आहे जिन दोस्तनि हिन प्रोग्राम जे इनेकाद में जानी माली तावन कयो आहे। रब करीम उन्हनि जूं मेहनतों कोशिशों पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अवां जिता जिता बंद करे आया आहियो, रब करीम अवां के कदम कदम ते उन जो अजर ऐं सवाब नसीब फरमाए। दोस्तो, ये ज़िक्र हुसैन जी महफिल आहे। मां हिक किताब में पढ़ियो त हिक ज़ालिम जाबिर बादशाह हुयो मुसलमान, पर ज़ालिम हो ऐं ज़ुल्म जी इंतहा हुन कई। जॾहिं वफ़ात करे वियो, वफ़ात खां बाद के अल्लाह वारे उन ज़ालिम बादशाह के ख्वाब में ॾिठो त जन्नत में ॾिठो। पुछाई बादशाह, तू तो वॾो गुनाहगार ज़ालिम हुए, तोखे जन्नत कीअं मिली? बादशाह चवण लगो, मां हिकड़े व्यारे पंहिंजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ के चयो त मुंहिंजी जेका भी फौज आहे उनके हिकड़े खुले मैदान ते जमा कयो ऐं असांजे मुल्क जे दिफ़ा जे लाइ जेको भी असलो आहे या जेके भी सवारियूं आहिनि उन्हनि खे भी जमा कयो। मां पंहिंजे फौज ऐं पंहिंजे असले ऐं पंहिंजे सवारियुनि जो मुआइनो करण चाहियां ऐं मुंहिंजे हुक्म जी तामीर थी। हिकिड़े खुले मैदान में फौज भी जमा थी। मुंहिंजो असलो जेके भी उन ज़माने में तीर तलवारों नेज़ा भाला जेके भी हा ऐं बे पासे उठ घोड़ा गदा खच्चर जेके भी उन ज़माने में सवारी जे तौर इस्तेमाल थींदा हा उहे बिहारिया विया। मां हिक मच्छी जॻह तां बीह करे जॾहिं पंहिंजी फौज ऐं पंहिंजे असले ऐं पंहिंजे सवारियुनि जे मथां मां नज़र विधी, अचानक मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्याल आयो त काश उन वक्त में ये फौज हियो असलो ये सवारियूं मुझे आर्डर मुझे पावर मुझे दस्ते कुदरत में हुजन हा
जरे हजरत इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में होया तकर मां ही पंजी सजी फौज शहीद कराए छड़िया हा पंजा ये असला इस्तेमाल कया हा ये पंजो सवारियों इस्तेमाल कया हा पर मदीने वाले मीर जे बचड़े के अकेलो कोन छड़िया हा मां रसूलुल्लाह जे नवासे जी मदद जरूर कया हा ऐ मां इयो सोच सोची इयो ख्याल कयो मुझे रब करीम के इयो मुझो सोच इयो ख्याल एडो पसंद आयो जे मालिक करीम मुझे जिंदगी जा सब डोह गुनाह माफ करे रब मुखे जन्नती बनाए छे। इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जो जेको तसव्वुर ऐ ख्याल ओ पीर करीम जी के राजी करण वारो अमल त बिला तशबीह व तमसील अज तमाय असा इन जामा मस्जिद जंदो में वेही करे हजरत इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु सा पांजे अकीदत ऐ मोहब्बत जो इजहार करे रया आयो यकीनन इयो अमल तुझे मुझे मगफरत ऐ बख्शिश जे ला काफी आहे जो ताले सुन्नत जो मुत्तफिका तौर पर यो फैसलो वा त जे जगह ते मुझे सोने हुसैन जो जिक्र थींदो वा उते अल्लाह पाक जी रहमत जो नुज़ूल थींदो वा तने में गुलाम नबी में सर फरमायो त कुल वेचड़ा चिवे हो हलंदो जिक्र हुसैनी कुल वेचड़ा चिवे हलंदो जिक्र हुसैनी बीका बिगाल काने अज वसदो ककर हुसैनी कुल वेचड़ा चिवे हो हलंदो जिक्र हुसैनी कुल वेचड़ा चिवे हुसैनी बीका बिगाल काने अज वसदो ककर हुसैनी कुल वेचड़ा चिवे हो हलंदो जिक्र हुसैनी महबूब जे बचन मां कस के यार लगिया महबूब जे बचन मां कस के यार लगिया से छावा किया छदीदा जेते छपर हुसैनी कुल वेचड़ा चिवे हो हलंदो जिक्र हुसैनी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी जात बाबरकात पांचे पाक कलाम में इरशाद फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो वला तक़ूलू नचो उन मानन जे बारे में जेके मां रब करीम जे राह में कुर्बान थे वया मां मालिक जे राह में उन्हनि जान जा नजराना पेश कया उनके मुर्दा नचो बल अहया बल्कि उहे जिंदा आहिन हयात आहिन वलाकिन ला तशउरून।
लेकिन उन्हनि शहीदनि जे ज़िंदगीअ जो अवां खे शऊर नाहे। अल्लाह पाक फरमाए जेके मो रब जी राह में कत्ल कया वया, शहीद कया वया, उन्हनि खे अवां मुर्दा न चओ, उहे ज़िंदा आहिनि, उहे हयात आहिनि, लेकिन उन्हनि जे ज़िंदगीअ जी अवां खे परूड़ कान्हे, अवां खे उन जो शऊर नाहे। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात शहीद के उहा जाबदानी ज़िंदगी अता फरमाईंदो आ। उलमा इकराम मौजूद आहिनि। अल्लाह पाक गुनाह जे मथां, अल्लाह पाक सोच ऐं गुमान जे मथां गुनाह कोन रखियो आहे। सोच गुमान उन जी गिरफ्त न आहे। जेकॾहिं सोच ऐं गुमान जी जेकॾहिं गिरफ्त हुजे त अल्लाह माफ़ करे, इंसान छा छा सोचींदो, पर उन जे गुनाह न आहे। लेकिन शहीद के रब करीम जी ज़ात बाबरकात अहिड़ी त ज़िंदगी अता फरमाई आ जंहिंजे मुए मौत जे बारे में अल्लाह पाक सोचण खां भी मना फरमाए आ, गुमान करण खां भी मना फरमाए आ। रब तो फरमाए वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, कलमे पढ़ण वारो अवां जे साम्हूं शहीद शहीद थी वया, उन्हनि जा जिस्म थड़ खां धार थी वया, उन्हनि जो टंगूं बाहूं कटजी वयूं, उन्हनि जा जिस्म टुकरनि टुकरनि में कटजी वया। उन जे बावजूद भी अवां खे न को ज़ुबान सां चवणो आ त को शहीद मरी वयो, न को सोचणो आ त को शहीद मरी वयो। अक़ल में ॻाल्हि अचे या न अचे, ज़हन में ॻाल्हि वेहे या न वेहे, लेकिन रब तो फरमाए अगर अवां अण ॾिठे मां रब करीम खे पंहिंजो रब मञी रहिया आहियो, अहिड़े तरह अवां खे मञणो पवंदो त शहीद ज़िंदा ऐं हयात आहे। अवां खे समझ में अचे या न अचे, पर अवां खे मञणो पवंदो शहीद ज़िंदा। हदीस पाक में मदीने जा साईं मस्जिद नबवी शरीफ में वेठा, असहाब किराम मुझे साईं जे बारगाह में मौजूद हा। हजरत सोनो अबू बकर सिद्दीक भी वेठो आ, हजरत अमीर उमर भी वेठो आ, हजरत उस्मान ज़ुन्नूरैन भी वेठो आ, हजरत मौला अली मुश्किल कुशा भी वेठो आ। आशिक फरमाए जिस वक्त उनके खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा, जब हुस्न था उनका जलवानुमा अनवार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। मुझे मदीने वाले मीर जे महफिल लगे पया, हबीबन करे मन जे कचारे लगे पया। मुझो रहमत वारो नबी पंहिंजे असहाबन के वाइज़ फरमाए रहियो आ, तकरीर करे रहियो आ। तकरीर कंदे कंदे मुझे मदीने वाले साईं फरमायो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
महबूब सलाम जो जवाब तकरीर खत्म थी असहाब इकराम आया अर्ज कया आका असा जा मां पिया ता कुर्बान न को केर महफिल में आयो न केर को मजलिस का बाहर वयो अवा अज अजीब तरीके सा के जे सलाम जो जवाब दिनो महबूबा असा के ये त खबर आहे अवा सिर्फ इंसान जा नबी न आयो अवा सिर्फ जिन्नन जा नबी न आयो बल्कि अवा जो शान तहिया कुलिया अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ओ मुझा प्यारा हबीब अमा वने ऐलान करे बुधायो दुनिया वारो इन दुनिया ते जेके नबी आया को इलाके जो नबी को सूबे जो नबी को कौम जो नबी को कलीब कबीले जो नबी को तहसील जो नबी को डिस्ट्रिक्ट जो नबी लेकिन मां मदीने वारो मीर जय शय जो अल्लाह पाक मालिक ऐ खालिका उन जेला मां मुस्तफा नबी ऐ रसूल आया महबूबा इहो त असांखे बि इल्म आहे त तव्हां 18,000 जहाननि जा नबी आहियो पर खबर त पवे अवां कंहिंजे सलाम जो जवाब ॾिनो मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो मुंहिंजा गुलामो हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े जंग में शहीद थी विया हुन जो ॿई ॿाहूं जंग में कटजी वियूं ऐं जॾहिं हज़रत जाफर तैयार अल्लाह जी बारगाह में पहुता त रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात मलाइकर के फरमायो हज़रत जाफर तैयार के इन पवन जी जगह ते नूरानी पर लगाया बदला ताका हज़रत जाफर तैयार मुझी जन्नत में परवाज कंदो रहे ऐ मुझा गुलामो वे पर जो लगा हज़रत जाफर तैयार जन्नत घुमदो रहो ॾिसंदो रहो अज अल्लाह पाक के अर्ज़ कया है मुझा मौला ज़मानो थी वयो मां मदीनतुल मुनव्वरा जे ज़ियारत कान कया अज इजाजत दे त हिनन परन सा परवाज़ करे तुझे दिल भर मोहम्मद जो मदीनो ॾिसी अचा अल्लाह पाक इजाजत ॾिनी जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जन्नत मां निकतो मां मुस्तफा जो मदीनो ॾिसण जे लाइ जॾहिं हितां गुज़रियो मुंहिंजी महफ़िल जे मथां जो हुन जी नज़र पई तो न मां मोहम्मद करीम खे सलाम भी करे छॾे मूंखे सलाम कया मां असहाबनि जे जुर्मुट में वेठो हुयुसि रावी ता फरमाइन जॾहिं मदीने जो साईं असहाबनि जे विच में वेंदा हा त ईअं महसूस थींदो हो ॼण तारनि जे विच में चोॾहीं जो चंड चमकी रहियो आहे ईअं महबूब वेंदा